नाज़िन सिंझोरो लॻ शहर 22 जमड़ाऊ मां बरसाती पानी निकाल नथी सघियो, जंहिं करे शहरी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। उन ई हवाले सां ॾिसूं था साहिल महर जी हीअ रिपोर्ट। सिंझोरो लॻ शहर 22 जमड़ाऊ जो मेन रोड सालन खां अवामी हैरत जो मरकज़ बणियल। समूरो शहर मथे ऐं रोड हेठि हुअण करे मामूली बरसात जो पानी महीननि ताईं शहर में बीठल रहे थो। इलेक्शन खां पहिरीं रोड जी भराई बजाए साॻी हालत में रोड जे ठेकेदार पारां पथरनि मथां वारी विछाए ग़ाइब थियण खां पोइ शहरी बहितर तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां शहरनि ऐं इलाइक़े वासियुनि जो वधीक छा चवण आहे, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था। ये तो कलर उछलाए हलिया विया, हाणे न पाणी हुन पासे जो न हुन पासे जो, अॻे तो भला निकिरी वेंदो त इलेक्शन जे दौरान हाणे इलेक्शन ख़त्म थियण खां पोइ अलाही हाफ़िज़ा जी इहो रोड ठहे। असां अपील कंदासीं आला अख़्तियार वारनि अदालनि खे त हिन ते नोटिस वठे ऐं इहा जेको मेन बाज़ार जी हालत आहे ये पाण ॾिसो पिया। इलेक्शन से पहले हम लोग सुन रहे थे कि भी ये रोड बन जाएगा, रोड बन जाएगा। अभी वोटिंग हो गई, जिसने जीतना था वो जीत गया, जिसने हारना था वो हार गया। हम लोग आवाम जो है वो उधर ही खड़ी हुई है और रोड जो है वो दुकानों से नीचे है। नाला जो बनाया हुआ है सीवरेज का वो भी ऊपर है, रोड नीचे है। तक जो मेन बाज़ार आ जैं ताईं साइड वारो ओपन नालो न ठहंदो, जेतिरो भी ख़र्च करनि सब ख़र्च फेल आ। ही जेको आहे जॾहिं भी थोड़ी बारिश पवंदी 22 खां ॿार ॾिसो त बारिश जो को ईअं जीअं बारिश आई कोन्हे। ये हमारी शहर की हालत बरसात के बाद इतनी ख़राब हो गई। जो अवामी नुमाइंदे थे जो वोटों से पहले घड़ी घड़ी चक्कर लगा रहे थे, अब जाकर रोड की हालत देखो। अब एक माल का रक्षा चीनी और घी लेके आया, वो सीधा खलटी हो गया। ये हमारे रोडों की हालत पहले बहुत दावे करते थे कि हम आपके ये करा देंगे वो करा देंगे, अभी कोई ज़ाहिर ही नहीं है। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिते जा चूंडल नुमाइंदा पंहिंजे मुफ़ादनि खे छॾे ग़रीब आवाम जी तकलीफ़ुनि खे घटाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि। कैमरा टीम सां गॾु साहिल महर, आवाज़ TV, सिंझोरो।